नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे भरयासिटी में खबर ॾींदा हलूं त भरयासिटी में सिविल सोसाइटी जे माण्हुनि वहीद कादरी, अली अकबर क़लहौड़ो, इंसानी हक़नि जी तंज़ीम जे अॻवाण मोहम्मद क़ासिम जुणेजो ऐं ॿियनि जी अॻवाणी में ओॿाड़ो वाक़े ख़िलाफ़ सख़्त एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कई वई। ॿिए पासे भरिया रोड जे मेन फारूक आज़म चौक ते ओॿाड़ो पुलिस पारां सिंध सभा काफ़िले में नियाणियुनि जी तज़लील तारी ख़िलाफ़ सख़्त एहतिजाज मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई वई। इन मौक़े ते सिविल सोसाइटी, इंसानी हक़नि जी तंज़ीम, सानिया वंदन पारां एहतजाज में मौजूद अॻवाण ज़ैदी कीरियो, अली शेर बिरोई ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त सिंध हमेशा अमन, प्यार, मोहब्बत जी धरती है। असांजी कल्चर में नियाणियुनि जो हिकु वॾो मक़ाम हूंदो है, पर जेको ओॿाड़े में पुलिस सिंध सभा जे काफ़िले में मौजूद नियाणियुनि ते तशद्दुद करे संदन हथनि में ज़ंजीरूं हणी गिरफ़्तार कयो है, इहा हिकु वॾी अफ़सोस जी ॻाल्हि आहे। हिन चयो त सिंध सभा जा नंढा मुतालबा आहिनि त खंबी गुम कयल माण्हुनि खे आज़ाद कयो वञे। मज़ीद खबरों और तफ़सीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।